अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार ऐं आहियां मोहम्मद पहवर शामिल करूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, ठटे बरसां दरगाह सथियूं वेझो ॻोठ मास्टर मोहम्मद हसन मला जे क्रिकेट ग्राउंड ते हिकु हफ़्ते खां जारी थियल सुपर 6 क्रिकेट टूर्नामेंट में 5 टीमुनि ठठा 11, जाखरा 11, 5 मिल लेवल, किंग स्टार ऐं सथियूं 11 जी टीमुनि विच में खेॾियो वियो, जंहिंजो फाइनल मैच ठठा 11 ऐं जाखरा 11 विच में थियो, जंहिंमें ठठा 11 पहिरियां बैटिंग कंदे 6 ओवरनि में 63 रन्सूं ठाहियूं, जंहिंजे जवाब में जाखरा 11 50 रन्सूं ठाहे रांदि हाराए वई। सिंध ऑनलाइन टीवी ठठे सजावल जे ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क जी ख़बर मूजिबि क्रिकेट टूर्नामेंट में बैटिंग जी बेस्ट परफॉर्मेंस ज़ाहिद मला ऐं शहबाज शेख कई, जॾहिं त बेस्ट बॉलिंग में शहबाज शेख, जावेद आखरो ऐं खमीसो मला रहिया। क्रिकेट जे फाइनल मैच में मैन ऑफ द मैच शहबाज शेख, बेहतरीन बैटिंग में उस्मान मला, खमीसो मला नुमाया रहिया। बेस्ट बॉलरनि में मुमताज़ मला, शहबाज शेख, खमीसो मला, उस्मान मला तमामु बहितरीन बॉलिंग करण सां गॾु ठठा 11 जे टीम कप्तान ज़ाहिद अयूब मला बहितरीन रांदि करे पंहिंजी टीम खे कामयाबी ॾियाराई। टूर्नामेंट जे मेहमान मुस्कत मला ऐं ॿियनि रांदीगरनि जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ खेनि 4000 रुपया कैश इनाम ॾिनो। उन मौक़े ते रांदीगरनि घुर कई त संदन सरकारी सतह ते मालिकी करे खेनि रांदियुनि जो सामान मुहैया करण सां गॾु क्रिकेट जे लाइ हिकु अलॻि ग्राउंड ठाहे ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।